मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। व्याजन के मां हिकिड़ो मशवरो ॾींदो आहियां। व्याजन के हिकु ॿ जेको व्याजी मां सां मिलिया हुआ उन्हनि खे हिकिड़ो मां मशवरो ॾिनो बहितरीनु। मां चयुमि ॾिसो तव्हां पैसो ॾियो था न, पैसो हे तव्हां सिधो जेको आहे व्याज हलायो था, हिन सां अलाह जो गज़ब खणंदव। तव्हांजे लाइ मां हिकिड़ो बहितरीनु जेको आहे तव्हांखे मशवरो ॾियां थो। तव्हां हीअं कयो, जॾहिं बि कंहिंखे अगरि व्याज ते पैसा ॾियण जो इरादो थिए न, तव्हां उनखे पैसो न ॾियो। तव्हां उनखे पैसो न ॾियो, तव्हां उनखे जिन्स जेके उहो चेंज करे ॾियो। उन ते नॉर्मल मुनाफ़ो रखो। मसलन तौरु कंहिंखे 10,000 ॾियो था न, उनखे 4-5 जेको आहे कटा जेको आहे न, छा या साईं भाण जा खणाए ॾियोसि। पोइ उनखे ईअं चओ त यार हाणे हे जेको मुंहिंजो हिकिड़ो कटो आहे 3,000 जो आहे, हाणे 2-3 महीननि खां बाद में 3200 ॾिजांइ, हिकिड़े कटे ते 3300 ॾिजांइ, 3400 ॾिजांइ, हिकिड़े जेको आहे 3,000 ते 400 जेको मथे वठिजांइ। इन जे अंदरि साईं व्याज न आहे। माण्हुनि खे मशवरो ॾिनो, मां ईअं कंदा कयो, सामान वठी करे ॾींदा कयो, ऐं उहो सामान अॻिलो भले जेको आहे खपाए। ऐं जीअं अॼुकल्ह जेको आहे वापारी तमामु घणो कंदा, मोटरसाइकिल जेको ॾियनि था, मोटरसाइकिल जे अंदरि बि जेको आहे व्याज त न आहे। हा, बाक़ी ज़ुल्म जेको आहे तमामु घणो हले थो। मसइलो तौरु 50,000 जी मोटरसाइकिल ॾींदा आहिनि जेको छिके करे थोरे टाइम जे लाइ, ऐं 3 महीननि जे लाइ 75,000 80,000। साईं मुस्लमान जी तव्हां खल था लाहियो बाक़ाइदे। मुस्लमान खे ईअं सम्झो जेको आहे उहो कोहो था, थोरो पैसो तव्हांखे हथ में आयो, पर मुस्लमान जो जेको आहे तव्हां भलाई नथा कयो। तव्हां नॉर्मल पैसा रखो। 3 महीना आहिनि न, कंहिंखे ज़रूरत में को मजबूरी में मुस्लमान आहे न, 50,000 वारी जेकॾहिं को गाॾी वठे थो, नॉर्मल रक़म रखोसि, 5,000 मथे वठोसि, 10,000 रुपया मथे वठोसि। इहो पोइ बि व्याज जे अंदरि दाख़िल न आहे। ऐं जेकॾहिं पैसा मथे वधव त बि मां सम्झां छा पक आहे व्याज जेको आहे उहो बिल्कुलु न आहे, बाक़ी ज़ुल्म आहे। हाणे साईं कोई मूंखां पुछो करे साईं व्याज न आहे, ज़ुल्म आहे, ज़ुल्म पोइ साईं ज़ुल्म भला को घटि कोन आहे। ज़ालिम क़यामत जे ॾींहुं कारी शिकिल जे अंदरि उथंदो ऐं अंधेरी सां गॾु जेको आहे उहो उथंदो। त ज़ुल्म जेको आहे को हल्को गुनाह न आहे, ज़ुल्म बि जेको आहे तमामु वॾो ख़तरनाक गुनाह आहे। त इन्हनि शयुनि खां बचो। हे पैसा जेके तव्हांखे पटी जेको शैतान पढ़ाए थो न, हे पैसा जमा करणा आहिनि, व्याजी अमूमन पैसे गॾु कंदा आहिनि, पैसा जमा करणा आहिनि, हेॾी सारी जेको आहे बिल्डिंग ठाहिणी आहे, हीअं करिणो आहे। अड़े ज़ालिम सुभाणे मरंदी ऐं छा थींदो? इहो जेको सॼी तुंहिंजी रक़म आहे केरु खणंदी? सुभाणे औलाद खणंदी। सुभाणे तव्हांजी औलाद जेको आहे इन पैसे खां मज़ा वठंदी, ज़िना कंदी इन पैसनि सां, शराब जेको आहे इन सां पीअंदी। छाजे करे? हराम सां पैसो जेको ईंदो इन मां हज कंदी। ऐं इन व्याजनि खे जेको आहे हज बि नसीब जेको आहे मुश्किल थींदो आहे। हराम जो पैसो साईं अलाह ताला जेको आहे काॾां क़बूल करे।